अचो त मटियारी घुमूं सिलसिलो 5 आऊं हिन वक़्तु मौजूदु आहियां मटियारी जी सन्हनि घिटियुनि में ऐं सम्झां थो ही मूसा महिला जी घिटी आहे। अॻियां तव्हांखे मूसा मस्जिद मिलंदी। हिते को दौर हूंदो हो त काफ़ी सारा दुकान आबाद हूंदा हुआ। हींअर त ज़ाहिर राति जो टाइम आहे त इन करे त तव्हांखे दुकान त बंदि मिलंदा, पर हूअं बि हीअ बाज़ार पहिरीं खां काफ़ी घटि थी आहे। पहिरीं तमामु सुठी बाज़ार हूंदी हुई हिते ऐं रश जेको आहे तमामु घणी हूंदी हुई। हींअर त राति जे टाइम रश त न आहे हिते, पर पोइ बि सोचियोसीं त अॼु तव्हांखे मटियारी जी घिटी घुमायूं। जी जी मामा अज़ीज़ पान वारो, अस्सलाम वालेकुम मामा, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, ख़ैरियत आहे? मामू अज़ीज़ हाँ पान घणे पिया हलायो अॼुकल्ह भला? 20 रुपया हिन दौर में 20 रुपया ऐं पती वारो 10 रुपया पती वारो 20 रुपया मिठो। सफ़ा साईं सस्ता आहियो। हैदराबाद में त 60 रुपए खां घटि पानी कोन्हे। बहरहाल असीं अचूं था पंहिंजी रील ते, तव्हांखे मूसा मस्जिद ॾेखारींदासीं। उन खां पोइ जेको आहे असांजी रील थींदी ऑफ मतिलबु ख़तमु। ही तारीख़ी मूसा मस्जिद जेके बि दोस्त हिते रहंदड़ आहिनि उहे ज़रूरु हिन मस्जिद खे ॾिसंदा हूंदा, सुञाणंदा हूंदा। तमामु वॾी मस्जिद आहे। अंदरि हिते कंहिं टाइम में हिकिड़ो खूब हूंदो हो जेको शायदि हाणे उहो बंदि थी चुको आहे। पहिरीं खूह हूंदो हो हिते, साईं खूब हूंदो हो न पहिरीं, हाणे बंदि थी वियो आहे। अञा बि आहे, पाणी आहे हुन में?